अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल पंजाबेरी जी न्यू अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों, ॿुधायो पियो वञे त पंजाबेरी तमामु जल्द शूट थियण वारो आहे। इहो वॾे स्केल जो ड्रामो, सुठो ड्रामो, ऐं डायरेक्टर बि तव्हांखे ख़बर आहे हिन जो खजू साहब आहे। ऐं हिन जा जेका अदाकार आहिनि, घणा खजू साहब सां जेका रिलेटेड आहिनि ड्रामनि में, यको लॻातार जंहिंसां कमु कंदो पियो अचे उहे ई हूंदा घणो करे हिन ड्रामनि में। ऐं इहो मां ॿुधाईंदो हलां दोस्तों, पंजाबेरी ड्रामे में अक्सर जेका आहिनि जेको वॾा अदाकार दुलाब में हुया, जज़ ज़िंदगी में, उहे हिन में ज़रूरु सिलेक्ट कया वेंदा। मिसाल जे तौर ते आज़म मैगल थी वियो, साईं निसार शाह, जीअं साईं फ़खरुद्दीन शाह थी वियो। ऐं मतिलबु सुठा वॾा अदाकार त पक्का हूंदा, बाक़ी नंढा जेका आहिनि इन्हनि खे माना चेंज कंदा रहंदा आहिनि, इन्हनि खे हेॾे होॾे ई कंदा रहंदा आहिनि। बाक़ी वॾा अदाकार त लाज़मी हूंदा। इहा तव्हांखे मां हाणे दिलि जाए ॾियां थो पियो। ऐं हीअ ड्रामो तमामु जल्द फाइनल थींदो, तमामु जल्द तव्हां असांजे आॾऊं अचण वारो आहे। इंशाअल्लाह पंजाबेरी रमज़ान शरीफ़ खां बाद में इहो फाइनल थी साम्हूं पंहिंजे अची वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा हिन वीडियो खे। अल्लाह हाफ़िज़।